काल खां फेसबुक जे बदकुमाश ऐं बद अख़लाक तबिके मुंहिंजी मुराद सिंध जा धैर्या, सिंध जा क़ौम परस्त जंहिंजी हर वक़्तु इस्लाम सां, इस्लाम वारनि सां, मस्जिद मदरसे सां, ॾाढ़ी पटके सां दुश्मनी हूंदी आहे। काल खां वठी ॾिठो आहे त उन्हनि जो रुख़ पंहिंजे क़ौम परस्त लॾे सां वाबस्ता, क़ौम परस्त धुर सां वाबस्ता हिकु संजीदे किरदारु डॉक्टर कादिर मंगसी जे तरफ़ थियो आहे। दिलि चाहियो त डॉक्टर कादिर मंगसी साहब जी क्लिप खे मुलाहिज़ा कयूं। सो डॉक्टर कादिर मंगसी जी मुख़्तसिर झलकियूं अवां बि मुलाहिज़ा कयो ऐं उन खां बाद में वधीक उन ते डिस्कस कयूं था। नवाज़ कुंभर जो जेको इशू थियो आहे, असां सिंध में हिकिड़ो गैर ज़रूरी टकरा पैदा छो करायूं, उन जे लाइ त तव्हां एॾी का बि गैरत कान ॾेखारी आहे। त सवाल इहो आहे त इंसानी हक़ इहे कोन्हनि, छो जो पीपल्स पार्टी वारा बाढ़ जा तरा इहे समूरा सरदार शाह जी वंगार में आया आहियो, जेके सॼी उमिरि एनजीओ जा पैसा कमाए कमाए ग़रीबनि जे नालनि ते फंड वठी करोड़पति थी विया। मसूद लोहार, मां तोसां मुखातिब आहियां, तव्हां बदमाश आहियो त इन क़िस्म जूं बकवासूं सिंध में बंदि कयो। ही गुस्ताख़ रसूल हिकिड़ो नारो अहिड़ो आहे, असां अहिड़ी कंहिं बि सूरत सिंध में इहा रांदि बर्दाश्त न कंदासीं। थोरी बि गैर ज़िम्मेवारी थी, चिणक लॻी, सॼी सिंध में बाहि मची वेंदी। बाक़ी सॼी सिंध जो मुस्लमान मुआशिरो उहो मज़हबी मुआशिरो आहे। असां इहा तव्हांखे सियासत न करणु ॾींदासीं। तव्हां रोशन ख़्यालु आहियो न, तव्हां पीपल्स पार्टी सां गॾु वेठा आहियो। ही इंसानी हक़नि जो मसइलो न आहे, का बि मज़हब जी यलगार कान्हे हिते। इन करे बराए महिरबानी। जी नाज़रीन, तव्हां डॉक्टर कादिर मंगसी जी मुख़्तसिर क्लिप जेका आहे उहा मुलाहिज़ा फरमाई, जंहिंमें डॉक्टर कादिर मंगसी का बि ग़लति ॻाल्हि न कई आहे। डॉक्टर कादिर मंगसी जो चवणु हो त सिंध में 99% जेको आहे मज़हबी माण्हू रहनि था, इस्लाम पसंदि रहनि था। इन में क़ौम परस्त दुरियूं, जेके गुस्ताख़ दुरियूं आहिनि, जेके दहरिया दुरियूं आहिनि, उन्हनि जो तादाद 0.0 आहे। डॉक्टर कादिर मंगसी इहा बि ॻाल्हि कई आहे त सिंध जे अंदरि इस्लाम पसंदि, इस्लाम जा मतवाला रसूलुल्लाह जा मञींदड़ आहिनि, जेके रसूलुल्लाह जा दुश्मन, इस्लाम जा दुश्मन, उन्हनि जो तादाद न हुजण जे बराबरि आहे। डॉक्टर कादिर मंगसी इहा बि ॻाल्हि कई आहे त जेके इस्लाम जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, जेके इस्लाम खे टारगेट करनि था, जेके रसूलुल्लाह खे टारगेट करनि था, उन्हनि जो तादाद वधि में वधि 5000 10,000, बाक़ी पूरी सिंध इस्लाम जे मतवालनि सां भरी पई आहे। डॉक्टर कादिर मंगसी यकीनन इन में का बि ग़लति ॻाल्हि न कई आहे। उन खां अलावा डॉक्टर कादिर मंगसी उन्हनि माण्हुनि जी निशानदी कई आहे जन जेको आहे त इनफरादी तौर ते कंहिंजा नाला बि खयां आहिनि त अक्सरियत जेका क़ौम परस्तनि जी आहे, जेके क़ौम परस्त धुरियुनि जी आहे, उन्हनि हमेशह इक़्तिदार जा जेके हवारी आहिनि उन्हनि जा चकर काटिया आहिनि, इक़्तिदारी ऐवाननि जा चकर काटिया आहिनि। न सिर्फ़ु जेको आहे त सिंध ते हुकूमत कंदड़ हुकुमराननि जा नाला वठी क़ौम परस्तनि खे मुखातिब थी करे चयो आहे त तव्हां हमेशह उन्हनि जा वंगारी बणिया आहियो, उन्हनि जी तारीफ़ात कयूं आहिनि, तव्हां उन्हनि जे इशारनि किनायनि ते हलिया आहियो। इन जे करे जेको आहे त डॉक्टर कादिर मंगसी उन्हनि जी वॾी ऑपरेशन कई आहे। यकीनन उन्हनि जो मातम ठहे थो। डॉक्टर कादिर मंगसी जे इन जेको आहे त क्लिप ते, इन व्यूज़ ते, इन मौक़ुफ़ ते इन्हनि जो मातम बि ठहे थो, रोड जराड़ो बि ठहे थो, उन्हनि जी गुस्ताख़ ऐं बद अख़लाक़ी बि ठहे थो। सो चंद आङुरनि ते ॻणण जेतिरो जेको जथो आहे जंहिं सॼी सिंध खे यार गुमाल बणाइण जी कोशिशि कई आहे, डॉक्टर कादिर मंगसी उन्हनि जी ऑपरेशन कंदे हीअ ॻाल्हि बि चई आहे त ॿाहिरि मुल्कनि जी एड असां कोन, मज़हब परस्त कोन, इस्लाम पसंदि कोन, बल्कि तव्हां क़ौम परस्त ई जेको आहे त ॿाहिरि मुल्कनि जी एड जेका ॿाहिरि मुल्कनि जी जंहिंखे भाड़ चइजे उहा वठो था। सो डॉक्टर कादिर मंगसी जे इन मौक़ुफ़ जी असां बिल्कुलु हिमायत कयूं था, न सिर्फ़ु हिमायत कयूं था बल्कि डॉक्टर कादिर मंगसी जे इन मौक़ुफ़ जी मुकमल ताईद कयूं था ऐं इन मौक़ुफ़ ते डॉक्टर कादिर मंगसी सां असां गॾु आहियूं। सिंध गॾु आहे, इस्लाम जा मतवाला उन सां गॾु आहिनि। जीअं असां सिंध जे उलमा इकराम जो तहफ़ुज़ कयो आहे, सिंध जे उलमा इकराम जो मथां उन्हनि ते तंज़ थींदड़, उन्हनि ते खॼंदड़ आङुरनि जो दिफ़ा कयो आहे, ईअं असां तमामु नौजवाननि खे, बाशऊर सिंधियुनि खे ऐं इस्लाम पसंदनि खे गुज़ारिश कयूं था त ईअं ई उलमा इकराम जे दिफ़ा वांगुरु डॉक्टर कादिर मंगसी जो बि दिफ़ा कयो, छो त उन पंहिंजे लॾे में मौजूदु कारी रडनि खे वाइखो कयो आहे, उनजे लवादे खे लाहे करे उन्हनि खे उघाड़ो कयो आहे, उन्हनि जे करतूतनि खे अवाम जे साम्हूं पधिरो कयो आहे। त इहे सिंध हुकूमत जी एड ते हलंदड़ सम्झो लूसी लॾो आहे, ॿाहिरि मुल्क जे एड ते हलंदड़ लूसी लॾो आहे। सिंध 99% न पर मां 100% चवंदुमि त सिंध इस्लाम जे मतवालनि जो महवर ऐं मर्कज़ आहे, इस्लाम जे मतवालनि जी सरज़मीन आहे। हिते शाह भिटाई जा मतवाला रहनि था। शाह भिटाई इस्लाम पसंदि हो, उन जे शेरनि मां इस्लाम पसंदी जो इज़हार थी रहियो आहे। सचल सरमस्त जा मतवाला रहनि था, सचल सरमस्त जे शेरनि मां तौहीद जो इज़हार थिए थो। मखदूम बिलाल ऐं अब्दुल्ला शाह गाज़ी ऐं
हज़रत हालेजी, हज़रत अमरोटी, हज़रत सुमराणी हीअ सरज़मीन आहे जिते इस्लाम जा मतवाला रहनि था। हिते कंहिं गुस्ताख़ जी गुंजाइश न आहे। जेकॾहिं शाहनवाज़ कुंबर जहिड़ा ॿिया गुस्ताख़ मैदान अमल में ईंदा त पोइ मोहम्मद मुस्तफ़ा जा आशिक़ कंहिं मौक़ुफ़ जो, कंहिं फ़ैसिले जो इंतज़ारु न कंदा ऐं हथ में हथियार हूंदो ऐं उन जो फ़ैसिलो हूंदो गुस्ताख़ रसूल की एक ही सज़ा सरतन से जुदा, सरतन से जुदा। असां इन बेहतरीन मौक़ुफ़ पेश करण ते डॉक्टर क़ादिर मंगसी साहब के ख़राज तहसीन पेश कयूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।